Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. पीपल्स पार्टी एमपीए जाम मदद अली कोरोना वायरस विघे लाडाणो करे वियो। जाम मदद अली के कुछ अरसो अॻु कोरोना सबब कराची जे निजी अस्पताल में दाख़िल कयो वियो, जिते अॼु हुन दम ॾेई छॾियो। जाम मदद अली जी जनाज़ नमाज़ सुभाणे जाम नवाज़ अली में अदा कई वेंदी, जंहिं बाद मढ़ अबाणी कब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वेंदो। जाम मदद अली सूबाई वज़ीर ऐं सिंध असेंबली में ओपोज़िशन लीडर रहियो। हू डिघे अरसे ताईं फंक्शनल लीग सां वाॻियल रहियो। गुज़िरियल आम चूंडुनि खां अॻु पीपल्स पार्टी में शामिल थियो हो। वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं गवर्नर सिंध इमरान इस्माइल तरफ़ां जाम मदद अली जे लाडाणे ते ताज़ियत जो इज़हार। वॾे वज़ीर मुराद अली शाह सुभाणे सॾायल सिंध काबीना जो इजलास मुल्तवी करे छॾियो। पाकिस्तान में समूरनि बीमारियुनि जो हिकु ई इलाज आहे त जाली हुकूमत खे घर भेड़ो कयो, शिफ़ाफ़ चूंडूं कराए अवाम खे संदन हक़ीक़ी नुमाइंदनि हवाले कयो वञे। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ जो सवात में जलसे के ख़िताब दौरान मुतालबो। मरियम नवाज़ चयो आहे त मुल्क में नाअहल ऐं सिलेक्टेड माण्हुनि खे अवाम मथां मड़ियो वियो आहे। वोट खे इज़त न मिलण सां महांगाई, गुरबत ऐं लाक़ानूनियत जो राज हूंदो आहे। नवाज़ शरीफ़ जे बयानीअ जो बार अवाम खणी वरितो आहे। हाणे उन ई बयानीअ खे अॻिते खणी हलणु ऐं जिदोजहद जारी रखणु असांजो फ़र्ज़ु आहे। जाली हुकुमराननि खे घर भेड़ो करण जो वक़्तु अची वियो। गिलगित बल्तिस्तान जी अदालत जो फ़ैसिलो पसंदि न हुजण बावजूदि पाण खे चूंड मुहिम खां अलॻि कयां थो। समूरी दुनिया जूं नज़रूं गिलगित जी चूंडुनि ते आहिनि। चाहियूं था त चूंडूं तकरारी न थियनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त जमहूरियत ख़िलाफ़ थींदड़ साज़िशुनि खे बेनक़ाब कयो वेंदो। हाणे बेहोश खां कमु न वरितो वियो त सूरतहाल भवाइती थी वेंदी। गिलगित बल्तिस्तान में वज़ीरनि खे आज़ादु छॾियो वियो आहे। ही चाहिनि था त धांधली ज़रिए कामयाबी हासिल कनि। सभिनी खे ख़बर आहे त हुकूमत वटि अवाम खे ॾियण लाइ कुझु बि न आहे। सिंध हुकूमत ने ये फैसला किया है कि मोहम्मद बख्श बुल्लो साहब को जो पुलिस का हाईएस्ट अवार्ड है कायद-ए-आज़म पुलिस मेडल, उसके लिए सिंध हुकूमत वफाकी हुकूमत से रुजू करेगी और उनको ख़त लिखेगी कि कायद-ए-आज़म पुलिस मेडल इस बहादुरी के लिए मोहम्मद बख्श बुल्लो साहब को मिलना चाहिए। और सिंध हुकूमत अपने कवानीन के मुताबिक जो गैलेंट्री अवार्ड दे सकती है मोहम्मद बख्श बुल्लो साहब को, वो अवार्ड मोहम्मद बख्श बुल्लो साहब को इन खिदमात की एवज दिया जाएगा। बुल्लो साहब की बेटी, उसने एज ए सिटीज़न, एक शहरी के तौर पर जो जुर्रत का मुजाहरा किया, अगर आला तालीम हासिल करना चाहती है तो उसके जो अखराजात होंगे वो सिंध हुकूमत बेयर करेगी। कश्मीर वाक़े में बहादुरी जो मिसाल क़ाइमु कंदड़ एएसआई मोहम्मद बख्श बुरड़ो ऐं संदसि धीउ लाइ एवॉर्ड जो ऐलान। सिंध सरकार एएसआई मोहम्मद बख्श बुरड़ो खे कायद आज़म पुलिस ट्रॉफ़ी ऐं संदसि धीउ खे सिविलियन एवॉर्ड ॾियारण लाइ वफ़ाक़ सां राब्ते जो ऐलान करे छॾियो। हुकूमती तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त एएसआई ऐं संदसि धीउ ज़ाती दिलचस्पी वठी वॾो मिसाल क़ाइमु कयो आहे। एएसआई जी धीउ खे 10 लख इनाम ॾियण सां गॾु पढ़ाई जो ख़र्च हुकूमत तरफ़ां अदा कयो वेंदो। ॿारड़ी जो बि सरकारी ख़र्च ते इलाज करायो वेंदो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान मुर्तज़ा वहाब चयो त कश्मीर वाक़े में मुलविस जवाबदारनि खे इबरतनाक सज़ा ॾियारी वेंदी त जीअं मुस्तक़बिल में केर बि अहिड़ी हिमत न करे सघे। सिंध सरकार तरफ़ां कश्मीर वाक़े जी जांच लाइ GIT क़ाइमु करण जो बि ऐलान। असांखे कंहिं शइ जी बि ज़रूरत न आहे, छड़ो असां इंसान ख़ातिर जे लाइ असां नंढड़ी जॻह बचाइण जे लाइ इहो कमु कयूं। बाक़ी असांखे कंहिं शइ जी बि ज़रूरत न आहे। इंसानियत जे करे कयो आहे, न असां अवार्ड लाइ कयो आहे, न असां कंहिं फेमस थियण लाइ कयो आहे। असां इंसानियत जे ख़ातिर कयो आहे। असांखे अवार्ड जी ज़रूरत न आहे। असांखे इहा आहे त उन न्याणी वीचारे सां ज़ुल्म थियो आहे, उन खे इंसाफ़ मिले। असां एवॉर्ड लाइ न पर इंसानियत जे नाते ॿारड़ी ऐं संदसि माउ जी मदद कई। कश्मीर वाक़े में लाज़वाल बहादुरी जो मिसाल क़ाइमु कंदड़ एएसआई जी घरवारी ऐं धीउ जूं सिंध सरकार जे ऐलान बाद टाइम न्यूज़ सां ॻाल्हियूं। बहादुर न्याणियुनि जो चवणु आहे त ॿारड़ी जी अमड़ असां वटि आई ऐं पंहिंजी तकलीफ़ ॿुधाई, जंहिं ते असांखे रहम अची वियो ऐं इंसानियत जे नाते संदसि मदद कई।
असांजो मक़सदु मासूम बारड़ी ऐं संदसि अमर जी हयाती बचाइण हो। असांखे अवॉर्ड न घुरिजनि, जवाबदारनि खे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। उन जी DNA रिपोर्ट वग़ैरह भी कई आहे, जेके बि असांजे जेके हुयो उहो करे सघिया आहियूं। ॿियो इन जेको को अक्यूज़ आहे खैरुल्ला बुक्टी, त उन जे सिलसिले में असांजी कार्रवाई हलंदड़ आहिनि। घणनि हंधनि ते छापा कया विया आहिनि ऐं बेसिकली उहो रिहाइशी बलोचिस्तान जो हुजण जे करे असांखे थोरी इनिशियली ॾुखियाइयूं अची पियूं आहिनि, छो त उहा सरहदी पट्टी तमामु हिकिड़ो पोरस बॉर्डर ते आहे, जंहिंमें आमदोरफ़्त तमामु घणी आहे बलोचिस्तान ऐं सिंध जी। पहिरियां जा जेके सर्कमस्टेंसिस ॿुधाइनि पिया, जेके हालात ॿुधाइनि पिया, त उन में त हिकु त ॿारड़ी ते तशदुद थियो आहे, पर जेको आम तौर ते चयो त वञे निमोनिया बिल्कुलु कोन्हे, चेस्ट इन्फेक्शन हुनखे आहे, हुनजी ट्रीटमेंट जारी आहे। ॿारड़ी ठीकु आहे ऐं रिकवर करे रही आहे स्टेबल कंडीशन में। कश्मीर में मासूम बारड़ी सां जिनसी ज़्यादती वारे हियांव ॾारींदड़ वाक़े में रूपोश जवाबदार हिकु हफ़्तो गुज़रण बावजूदि पकड़ में न आयो। बलूचिस्तान जे सरहदी ॻोठ खावंद बख्श मलिक में जवाबदार खैरुल्ला जी मौजूदगी जे इतला ते छापा। कश्मीर पुलिस छापनि बावजूदि जवाबदार खे गिरफ़्तार करण में नाकाम। SSP अमजद शेख जो चवणु आहे त बलूचिस्तान में जवाबदार खैरुल्ला खे गिरफ़्तार करण लाइ ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। कोशिश कयूं पिया त जल्द गिरफ़्तार थिए। चांडका इस्पताल में दाख़िल मुतासिर बारड़ी जी सिहत में सुधारो अचणु लॻो। MS डॉक्टर इरशाद काज़मी चयो आहे त बारड़ी जो इलाज जारी आहे। उमीद आहे त कुझु ॾींहनि में सिहतियाब थी वेंदी। कश्मीर ऐं रानीपुर सूदो सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वाक़े ख़िलाफ़ मुज़ाहिरा, जवाबदारनि खे इबरतनाक सज़ा जो मुतालबो। कोरोना विघे फौत थियल पेशावर हाई कोर्ट जे चीफ जस्टिस वक़ार अहमद सेठ जो मर्द पेशावर में जनाज़े नमाज़ बाद दफ़नायो वियो। पेशावर जे स्टेडियम में जनाज़े नमाज़ दौरान जजिस, सीनियर वकीलनि ऐं हुकूमती अमलदारनि सूधो वॾे तइदाद में माण्हुनि शिरकत कई। जस्टिस वक़ार अहमद सेठ गुज़िरियल राति इस्लामाबाद जे निजी अस्पताल में लाडाणो करे वियो हो। वज़ीर आज़म इमरान ख़ान, आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा ऐं सियासी समाजी शख़्सियतनि तरफ़ां संदसि लाडाणे ते ताज़ियत जो इज़हार। पाकिस्तान बार ऐं सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन जे ऐलान तहत वकील बरादरी तरफ़ां सोग। कराची, हैदराबाद, सखर, खैरपुर, लाड़काणो ऐं ॿियनि शहरनि में वकीलनि जे सोग सबबि अदालती कार्रवायूं मुअत्तल। माज़ी में अहिड़ा बि वज़ीर आज़म आया जेके बलूचिस्तान खां वधीक लंडन जा चकर लॻाईंदा रहिया। अहिड़ा सदर बि हुआ जेके बलूचिस्तान खां वधीक दुबई वेंदा रहिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान तुर्बत में क़बाइली अॻवाननि खे ख़िताब दौरान चयो आहे त माज़ी जी हुकूमतनि जे करे बलूचिस्तान पुठिते हलियो वियो। मौजूदा हुकूमत बलूचिस्तान में तरक़ी लाइ कमु करे रही आहे। ॾुखियनि हालतुनि में निकिरी वियासीं त मथां कोरोना अची वियो। कोरोना सबबि टैक्स उगाड़ी में 9 अरब रुपयनि जी घटिताई आई। हाणे बि कोरोना वधी रहियो आहे। अवाम वधि खां वधि एहतियात करे। आसिफ ज़रदारी सियाणो माण्हू आहे। मफ़ाद ऐं सुलह वारी सियासत जा समूरा पता सीने सां सांडे खेॾे पियो। हाणे बि आसिफ ज़रदारी खेॾी वियो, पर नवाज़ लीग खे सम्झ में न आयो। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त नवाज़ लीग वारनि पाण पंहिंजे लाइ मसइला पैदा करे छॾिया आहिनि। मरियम नवाज़ जे बयानीअ सां इमरान ख़ान मज़बूत थी रहियो आहे। गिलगित बल्तिस्तान में इलेक्शन जे नतीजनि खां पोइ हिननि जा मुंहं लही वेंदा। PTI पहिरें, पीपल्स पार्टी ॿिएं, आज़ाद उम्मीदवार 3 ऐं नवाज़ लीग 4थे नंबर ते हूंदी। लाहौर में परवेज़ इलाही सां गॾु मीडिया सां ॻाल्हियुनि दौरान शेख रशीद चयो त इमरान ख़ान ते ख़राबु वक़्तु आयो त चौधरी भाइर खेसि ई वोट ॾींदा। सिंध सरकार ऐं नवाज़ लीग खां पोइ पाकिस्तान बार काउंसिल IG सिंध मामले ते कोर कमांडर कराची जी रिपोर्ट पधरी करण जो मुतालबो करे छॾियो। जारी थियल बयान में पाकिस्तान बार काउंसिल चयो आहे त रिपोर्ट सां गॾु वाक़े में मुलविस ऑफिसर्स जा नाला ज़ाहिर कया वञनि। नाला ज़ाहिर थियण सां मुस्तक़बिल में अहिड़नि वाक़िअनि खे रोकण में मदद मिलंदी। रिपोर्ट पधरी थियण सां अवाम जो इदारनि मथां एतमाद वधंदो। टुल भरिसां ॻोठ दरिया ख़ान पहोड़ में पुरस्कार नमूने गोली लॻण जे नतीजे में नींगर मारिजी वियो। नींगरी ज़ख़्मी, नींगर इम्तियाज़ पहोड़ जो लाश ऐं ज़ख़्मी नींगरी रशीदा डोल इस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त शुरूआती जांच मूजिबि वाक़ियो इतफ़ाक़ी गोली लॻण जे नतीजे में पेश आयो। DHO शिकारपुर जे ऑफिस मां नेशनल प्रोग्राम जूं दवाऊं चोरी थियण वारे मामले जी जांच लाइ कमेटी क़ाइमु। DC तरफ़ां जुड़ियल 5 रुकनी कमेटी जी सरबराही ADC 1 कंदो। असिस्टेंट कमिश्नर DHO ऑफिस में क़ाइमु स्टोर खे सील कराए छॾियो। स्टोर कीपर ऐं रिक्शा ड्राइवर ख़िलाफ़ सरकार जी मुदियत में केस दाख़िल।
हथुंगो भरिसां बासरनि तरफ़ां क़दीमी दड़े तां लॾाइण बाद भील बिरादरी जा 10 खां वधीक ख़ानदान औरतुनि ऐं ॿारनि सूधो खुलियल आसमान हेठि वेठल। इंतज़ामिया जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई न कई ऐं नई भील बिरादरी खे संदनि घरनि में रहाइण लाइ उपाउ वरिता। मुतासिर ख़ानदान खिपरो भरिसां ॻोठ लोंग राजड़ में पनाह वठण ते मजबूर। मुतासिरनि जो चवणु आहे त क़दीमी दड़े ते सालनि खां रहंदा आहियूं। बासरनि कब्ज़े लाइ ज़बरदस्ती लॾाए छॾियो आहे। ॾियारी जो ॾिण बि अची वियो। अहिड़े मौक़े ते बचनि सूधो धिका खाइण ते मजबूर आहियूं। भील बिरादरी तरफ़ां जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई ऐं अजनि में ॿीहर रहाइण जो मुतालबो। खैरपुर जी फैज़ाबाद कॉलोनी में लाड़काणो वासी ॿिनि भेनरुनि जा लाशत। सिविल अस्पताल में 14 कलाकनि खां पोइ मुस्मात खैरा ऐं मुस्मात हनीफ़ा शर जे लाशनि जो पोस्टमार्टम कयो वियो। डॉक्टर्स मौत जा कारण मालूम करण लाइ लाशनि जा जज़ा वठी छॾिया। डॉक्टर्स जो चवणु आहे त जज़ा मेडिकल टेस्ट लाइ लेबोरेटरी उमाणिया वेंदा। ॿिन्ही भेनरुनि जा लाश राति देरि सां घर मां हथ आया हुआ। वारसनि जो चवणु आहे त ॿई औरतूं खैरपुर में ख़ैरात वठी पेट गुज़र कंदियूं हुयूं। कालू फुलपोटो जी धुर सां संदन झेड़ो हलंदड़ हो। हदिशो आहे त ॿिन्ही भेणुनि खे घुटा ॾेई क़तल कयो वियो। सिंध पंजाब जे सरहदी इलाइक़े चाचड़ा शरीफ़ में इज्तिमाही लॼा लुट ऐं तशदुद जो शिकार नारी अस्पताल में दम ॾेई छॾियो। नारी महरान बीबी खे कुझु ॾींहं अॻु बेहोशी वारी हालत में फसल मां हथु कयो वियो हो। नारी जे वारसनि दायो आहे त जवाबदारनि खेसि अगवा बाद इज्तिमाही लॼा लुट जो निशानो बणायो। केस दाख़िल थियण बावजूदि जवाबदार पुलिस जी पकड़ में न आया। सखर जी एहतसाब अदालत सरकारी कणक में मुबैना गोबिन वारे केस में फ्लोर मिल्स मालिक ऐं फूड सुपरवाइज़र खे 15 ॾींहंनि जे अदालती रिमांड ते जेल उमाणे छॾियो। नैब टीम घोटकी जे फ्लोर मिल्स मालिक अशोक कुमार ऐं फूड सुपरवाइज़र अब्दुल रशीद चाचड़ खे अदालत आरो पेश कयो। नैब जो चवणु आहे त जवाबदारनि मथां घोटकी में खुराक खाते जे कणक में गोभियूं हणण जो इल्ज़ाम आहे। नैब NICVD में मुबैना शकी ऐं वाधू पघार वठंदड़ मुलाज़मनि खे सोड़ो करण जूं तयारियूं करे वरितियूं। इस्पताल में अहम उहिदनि ते मुक़रर डॉक्टर्स ऐं ऑफिसर्स खे तलबी नोटिस जारी। NICVD जे वधीक 3 डॉक्टर्स नैब हथां गिरफ़्तारी खां बचण लाइ सिंध हाई कोर्ट सां राब्तो करे वरितो। अदालत डॉक्टर मोहम्मद रज़ा जिब्रान ऐं रजिया जी 5-5 लख रुपयनि जे मुचलकनि एवज़ ज़मानत मंज़ूर करे वरिती। नैब खे 23 नवंबर ते जवाब जमा कराइण लाइ नोटिस जारी। FBI पाकिस्तान में महांगी तरीन शादी जी जांच मुकम्मल करे वरिती। हिकु बिज़नेसमैन जी धीउ जी शादी तक़रीब लाइ निजी क्लब खे 15 करोड़ रुपया अदा कया विया। ज़रियनि मूजिबि रिपोर्ट में चयो वियो आहे त निजी क्लब खे 120 ॾींहंनि लाइ बुक कयो वियो। इवेंट मैनेजमेंट खे 1.5 खां 2 करोड़, आतिशबाज़ी लाइ 1 करोड़ ऐं फोटोग्राफी लाइ 95 लख रुपया अदा कया विया। बिज़नेसमैन तरफ़ां शादी तक़रीब लाइ 2 फ़नकारनि खे 1 करोड़ 5 लख ऐं निकाह ख़्वाह खे 10 लख रुपयनि जी अदायगी कई वई। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस सां ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।